सिंध जे सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सचल सरमस्त जी दरगाह दरादा शरीफ़ खां जीअं सिंध क़ौमी माद आरीसर ग्रुप तरफ़ां सिंध मां जबरी गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ हथनि में नारे वारा प्ले कार्ड ऐं बैनर खणी 3 किलोमीटर क़ौमी शाहराह सां पैदल मार्च करे प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जिते पहुची कारकुननि 2 कलाकनि ताईं अलामती बुख हड़ताली कैंप लॻाई वई। रैली, एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं कैंप जी अॻवानी जिस्कम आरीसर जे मरकज़ी चेयरमैन असलम खैरपुरी, जनरल सेक्रेटरी फताह समीजो, अशरफ बैलीम, डॉक्टर नज़ीर खोखर, इम्तियाज़ माशी ऐं साजिद मंगरियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि कोशिश डिजिटल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध मां जबरी तौरु गुम कयल केतिरनि ई कारकुन गुम थियल आहिनि, जिन में अयूब कांदड़ो, रज़ा भट्टी ऐं मोहसिन मक्सीअ समेत केतिरा ई कारकुन शामिल आहिनि। हिननि वधीक चयो त सिंध जा रहिवासी बुख बदहालीअ जो शिकार आहिनि। असां वटि सिहत, रोज़गार, तालीम जूं के बि सहूलियतूं मुयसर न आहिनि। मौजूदा हुकूमती सेटअप मां उमीदूं रखण अजाई आहिनि। सिंध ऐं बलोचिस्तान जूं हालतूं हिक जहिड़ियूं करणु चाहिनि था। असां साईं GM सैयद जा पोइलॻा ऐं अदम तशद्दुद जा हामी आहियूं। हिननि चयो त असांजो मक़सदु मुअज़्ज़म जदोजहद जो मक़सदु सिंध में धारी आबादकारी नामंज़ूर आहे। खंबे गुम कयल क़ौमी कारकुन मोहसिन मक्सी, अयूब कांदड़ो, पठान ज़ोराणी समेत सभिनी क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। ॿीअ सूरत में असां पंहिंजी एहतिजाजी तहरीक खे वधाईंदासीं। सिंध में वधंदड़ मज़हबी इंतहा पसंदी, सिंधू दरिया ते किनाल या डैम, सिंध जे ज़मीनुनि ते फ़ौजी कब्ज़ा, सिंधी माण्हुनि सां ज़्यादती आहे। इन खे असां कॾहिं बि क़बूल न कंदासीं। उन मौक़े ते वॾे अंग में क़ौमी कारकुन साणनि गॾु हुया। कैमरामैन आसिफ राजपर सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरादा शरीफ़।